Island Municipal Administration Day. जे अंदर न लाइट है ड्रेनेज सिस्टम की सफ़ाई न हुजण जे करे बाल न हुजण जे करे नवाबशाह जा रोड रस्ता कॉलोनियूं ॻोठ सभु जेको आहे सो पाणी हेठि बुॾनि पिया ऐं सिचुएशन इहा आहे त गुज़िरियल 4-5 ॾींहंनि जे अंदरि 4 खां 5 बाड़ा नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जे हेठि बुॾी मरी विया आहिनि ऐं न लाइट ऐं गैस न हुजण जे करे जदीद दौर जो असांखे अहसासु ई कोन पियो थिए त असां जदीद दौर में बि रहूं था जेको 2022 में रहूं पिया दुनिया जे अंदरि बारिशूं थींदियूं आहिनि त माण्हू इतां एंजॉय कंदा आहिनि मज़ा माणींदा आहिनि असां 2 ॾींहं बारिश पई आहे त असांजी इहा हालत थी आहे जो मानी गबो बि असांजो जेको आहे वात जो गिरह बि घसिजी वियो आहे असां इहो मुतालबो था कयूं त नवाबशाह जे अंदरि जेको हथ वठी नवाबशाह खे ॿोड़ायो वियो आहे कल्ह खां हिकिड़ी जेको आहे सो बल्दिया जे एक्सपेक्टर तरफ़ां इहो एतराफ़ कयो वियो आहे त टीएम नवाबशाह तरफ़ां असांखे चयो वियो त कालून जेके ड्रेनेज सिस्टम आयो जेको ड्रेनेज सिस्टम आयो हथ वठी तव्हां बंदि करायो ऐं उहे कालूनियूं एक्सपेक्टर जो जेको एरिया आहे मुकमल हिन टाइम ते पाणी जे हेठि आहे त असां सम्झूं था हुकुमरान हथ वठी असांजे माण्हुनि खे ॿोड़ियो आहे ज़लील करण में ख़्वार करण में बचा ऐं नंग कढण में इन्हनि जो जेको आहे सो हथु आहे असांजो मुतालबो इहो आहे त वधि खां वधि ऐं जल्द खां जल्द नवाबशाह जी लाइट गैस ऐं ड्रेनेज सिस्टम बहाल करे नवाबशाह जे माण्हुनि जो सुख जो साह खणणु ॾिनो वञे त जीअं असां मां बेचैनी ख़तमु थिए जीअं सिंधु देश जी असांजी जीअं सर ईअं त सॼी दुनिया जे अंदरि बरसाति वसंदी आहे माण्हू उते बरसाति में इंजॉय कंदा आहिनि पर बदकिस्मती इहा आहे जो हिन मुल्क जे अंदरि बरसाति 4 ॾींहं छा वसी आहे तव्हांजा ड्रेनेज मुकमल हथ वठी तबाह कयो वियो आहे सिमन नालनि जी खाटी न खई वई आहे ऐं वापडा जी गिरड स्टेशन आहे जेका 6 ॾींहंनि खां उते पाणी पिया ॿुधाइनि पर अञा ताईं उहा बहाल नथी सघे असीं सम्झूं था त इन सॼी सिस्टम खे भरम करण में पीपल्स पार्टी भाङे भाइवार आहे ऐं उहा ई उन्हनि सां मुलविस आहे उहा हींअर सिर्फ़ु उन्हनि खे इहो ई आहे त जेको ॿाहिरी दुनिया खां फंड मिलंदा ऐं जेके ई फंड थींदा उन्हनि खे असां सिर्फ़ु हड़प कयूं माण्हुनि जी का वार न कयूं डीसी हाउस ते जेके फंड रिलीज़ थियनि पिया उहे बदकिस्मती असांखे माण्हुनि मोड मुतासिरनि ताईं न पिया पहुचनि उहे डीसी हाउस मां उतां के चङनि वाठनि पीपल्स पार्टी माण्हुनि वञे था ऐं असीं इहो ॿुधाइणु चाहियूं था पीपल्स नवाबशाह ई MNA आसिफ़ ज़रदारी जो शहरु आहे पर बदकिस्मतीअ तां हिते ई पाणीअ में ई बोर्ड वारो सूरत लॻी पई असीं मुतालबो कयूं था त ड्रेनेज सिस्टम फिलफोर बहाल कई वञे सुई गैस फिलफोर बहाल कई वञे ऐं वापडा पारां फिलफोर उहो बहाल कयूं ऐं जेके बोर्ड मुतासिर स्कूलनि कैंपुनि में आहिनि उन्हनि खे राशन खां खाद पीते जे सामान खां वेंदे मेडिकल कैंपुनि ताईं सभु शयूं ॾिनियूं वञनि ऐं असीं इहो घुर कयूं था त सभु शयूं उन्हनि खे मुकमल मिली वञनि हुकुमराननि जी नाअहली ज़िले इंतज़ामिया जी नाअहली सबबि नवाबशाह सॼो ज़िलो बुॾायो वियो आहे बरसाति हिते अहिड़ो तासिर जोड़ाए पियो वञे त कुदरती आफ़त आहे पर असीं चऊं था सॼी दुनिया जे अंदरि मलेशिया में 12 महीना मींहुं वसे थो लंडन में केतिरा ई महीना मींहुं वसे थो नेदरलैंड में मींहुं वसे थो पर उते बंदोबस्त आहे उन्हनि जो मुतबादिल उन्हनि जा कढिया विया आहिनि पर हिते को बि ड्रेनेज जो मुतबादिल न आहे हिते को बि सिम जे हवाले सां का खाटी नथी करे वञे हुकुमराननि बरसाति मुतासिरनि खे 2 वेला मानी ॾियण लाइ तयारु न आहिनि उन्हनि खे मथां टेंट ॾियण लाइ तयारु न आहिनि के लाइट 10 ॾींहंनि खां न आहे को माण्हू मफ़लूज लॻा पिया आहिनि गैस 15 ॾींहंनि खां न आहे की माण्हू मफ़लूज लॻा पिया आहिनि ड्रेनेज जो सिस्टम मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे ऐं ही पंहिंजा फंड वसूल करण लाइ माण्हुनि खे ॿोड़ाए ऐं लोड़ाए रहिया आहिनि असीं अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था ऐं इहा घुर कयूं था इहो मुतालबो कयूं था त हिते आसिफ़ ज़रदारीअ खे हिते तारिक मसूद खे ऐं पीपल्स पार्टीअ खे इन जे करे माण्हुनि वोट न ॾिनो त तव्हां उन्हनि खे लोड़ाए छॾियो तव्हां उन्हनि खे ॿोड़ाए छॾियो उन्हनि खे बेयारो मददगार जेको आहे बणाए छॾियो उन्हनि खां पंहिंजा घर उन्हनि खां अझा जेको आहे उन्हनि खां छिनी छॾियो उन्हनि खां कसे छॾियो ऐं उहे वीचारा रोडनि ते उसनि ते 2 वेलनि लाइ परेशान ऐं मजबूर हुजनि इन जे करे असीं इहो मुतालबो कयूं था त ड्रेनेज सिस्टम बहाल कयो वञे फिलपोर पाणी कढियो वञे गैस जो सिस्टम जेको आहे बहाल कई वञे लाइट बहाल कई वञे ऐं बेयारो मददगार जेके बोर्ड मुतासिर वेठा आहिनि बरसाति मुतासिर वेठा आहिनि उन्हनि जी फिलपोर मदद कई वञे हिन बारिश खां पोइ मुतासिर थी आहे ईअं ई सॼो मुतासिर थी आहे कॉलोनियूं पर ॾिठो नज़ीर भुट्टो ऐं काइस्टी जेका किरोड़नि रुपए थियण खां बाद में तामीर में आई आहे अॼु उहा तव्हां ॾिठी हूंदी साणी हेठि आहे इन खां पोइ इंतिज़ामिया अघोर निंड में सुधी पई आहे 6-7 ॾींहंनि खां वठी लाइट कोन्हे का गैस कोन्हे का
इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु शहर जा माण्हू मुतासिर थिया आहिनि पर शहर जे माण्हुनि मुतासिर थियण सां तालीम मुतासिर थी आहे। क़ाइदे आम यूनिवर्सिटी ऐं बेनज़ यूनिवर्सिटी में फाइनल ईयर जे शागिर्दनि जा पेपर आहे उहे पिणु मुतासिर थिया आहिनि, पर इंतिज़ामिया जा DC खे इहो शर्म न आहे त पहिरियों वञी तालीमी इदारनि मां पाणी कढाए, पर हू अॻो निंड में सुता पिया आहिनि। हू यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे थो चए त हेॾो हेॾो पाणी में हाणे इहो कढूं करोड़े रुपया अरबे रुपया तूं त हर, पर हाणे इन मुसीबत खे मुंहुं ॾियणु हिननि जे वस में न आहे। इन करे जेकी करप्ट कामोरा इंतिज़ामिया आहे उनखे फिलपोर हटाए शहर जे माण्हुनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो वञे, उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतियात